पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो सिलसिलो बरक़रार वधीक हिकु नओं रिकॉर्ड क़ाइमु 100 इंडेक्स 1700 खां वधीक पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,86,000 खां वधी वई। मौशी माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी हाकारी इशारो आहे। मुल्क में मौशी सरगर्मियुनि में अञा वधीक तेज़ी मुमकिन आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप वेनेज़ुएला जे तेल बाबति रोड मैप ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त वेनेज़ुएला जी बुरी अथॉरिटी 30 खां 50 मिलियन बैरल तेल अमरीका खे ॾींदी। तेल मार्केट में विकिरो थींदो ऐं आमदनी संदन कंट्रोल में हूंदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं संदसि टीम ग्रीनलैंड हासिल करण ते गौर शुरू करे छॾियो। व्हाइट हाउस जो चवणु आहे त ग्रीनलैंड हासिल करण लाइ मिलिट्री ऑप्शन ते गौर थी रहियो आहे। ट्रंप वाज़े करे चुको आहे त ग्रीनलैंड हासिल करण नेशनल सिक्योरिटी तरजीह आहे। अमेरिकी सीनियर उहिदेदार जो चवणु आहे त नेटो लीडर्स जे एतिराज़नि बावजूदि ट्रंप ग्रीनलैंड हासिल करण लाइ बेचैन आहे। बरतानिया ऐं फ्रांस यूक्रेन में इम्कानी अमन मुआहिदे जी सूरत में पंहिंजी फ़ौज मुक़ररु करण ते इतफ़ाक़ वरितो। यूक्रेन जे सदर ज़ेलेंस्की, फ्रांस जे सदर मैक्रोन ऐं बरतानवी वज़ीर आज़म स्टॉर्मर मुआहिदे ते सहियूं करे छॾियूं। मुआहिदे जो मक़सदु यूक्रेन जी सलामती खे यकीनी बणाइण ऐं रूस तरफ़ां कंहिं बि नए हमले खे रोकणु आहे। पेरिस में थींदड़ इजलास खां पोइ जारी कयल गॾियल पधिराई में चयो वियो त रूस यूक्रेन अमन मुआहिदे जी सूरत में यूक्रेन लाइ घण मुल्की फ़ौज जोड़ी वेंदी जेका सिक्योरिटी ज़मानतनि खे मज़बूत कंदी। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जो चवणु आहे त दुश्मन जूं धमकियूं मथनि असर न कंदियूं। 12 ॾींहनि जी जंग में इसराइल जी जंगबंदी जी दरख़्वास्त ईरान जे ताक़त जो सबूत आहे। दुश्मन पैगाम मोकिलियो त उहे ईरान सां विढ़ण नथा चाहिनि। दुश्मन हिकु धोखो ॾींदड़ कूड़ो आहे ऐं ईरान उन ते भरोसो नथो करे। एतमाद न करणु ईरानी क़ौम जी ताक़त जे करे मुमकिन आहे। ऐं पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में पहिरीं T20 मैच थी रही आहे। क़ौमी टीम जे कप्तान सलमान अली आगा जो चवणु आहे त उमीद आहे त रांदीगर सुठो परफॉर्म कंदा।